जी नाज़रीन, अहम ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। शिकारपुर पुलिस ॿिनि मोगियुनि खे बाज़ाब कराए वरितो आहे। SSP शिकारपुर कामरान नवाज़ पंजूथा, SHO नागपुर कोट सैयद अमीर अली शाह जी अॻुवाणी में शिकारपुर पुलिस जो कच्चे में ऑपरेशन दौरान ऑपरेशन ॿिनि मोगियुनि खे बाज़ाब करण जी दावा। SSP शिकारपुर कामरान नवाज़ पंजूथा ऐं SHO नागपुर कोट सैयद अमीर अली शाह जी अॻुवाणी में गड़ी तेगो जे कच्चे में पुलिस कार्रवाई दौरान ॿिनि मोगियुनि खे बाज़ाब करायो वियो। SSP शिकारपुर कामरान नवाज़ पंजूथा ऐं SHO नागपुर कोट जो वधीक चवण हो त हथियारबंद ॿिनि मोगियुनि खे हिकु जॻह खां ॿी जॻह मुंतक़िल करे रहिया हुआ त खुफ़िया इतलाह ते कार्रवाई कंदे ॿिनि ॼणनि खे गड़ी तेगो वारे इलाइक़े मां बाज़ाब करायो वियो आहे। बाज़ाब करण मां SI चट्टान खान पुट सूफ़ी अरबाब ऐवान रिहायशी ज़िला बोलान, पुलिस कांस्टेबल मोहम्मद ज़रीफ़ वलद हादी बख्श पौड़ रिहायशी ATF विंग PSCB के बाज़ाब कराए वरितो आहे। बाज़ाब थियल जेके नौजवान आहिनि बलोचिस्तान रिहायशी चट्टान खान ऐं मोहम्मद ज़रीफ़ खे 14/10/2020 ते औरताणे आवाज़ में हुरकाए हथियारबंदनि पारां अगवा कयो वियो। ॿिए तरफ़ SSP शिकारपुर कामरान नवाज़ पंजूथा जो चवणु आहे त ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई जो सिलसिलो जारी रहंदो। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ करमपुर। छा नालो अथव जी? तव्हां नालो छा साईं? कांस्टेबल नवाज़ ज़रीफ़। जी? कांस्टेबल नवाज़ ज़रीफ़। किथां जा हो? बलुस्तान। बलसाल भाग में।